शागिर्दी जे दौर में तव्हां जिदोजहदूं कहिड़ियूं कयूं? मां अॻ में बि चई आयो आहियां त छा स्टूडेंट शागिर्दीअ जंहिंमें मां फस्ट रो क़यादत जेका आई GS फेडरेशन उन में न हुउसि, सेकेंड रो में हुयुसि, पर मां उन्हनि में हूंदो हुयुसि। जेको मूं ॿुधायो, हा जेको मूं ॿुधायो त इहो जेको ॿोलीअ जा मसइलो थियो उन में बि असां जेतिरो बि उन महिल ॾाह पई अकुलु हुयो ऐं जेतिरो करे सघिजे पियो उहो कयोसीं। ॿियो शिमला मुआहिदो जेको थियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको दिल्ली वियो, हुते ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा थी त बिहारी जेके उन वक़्तु 2.5 लख चया पिया विया ऐं हैरत जी ॻाल्हि आहे त अॼु बि चयो थो वञे त 2.5 लख आहिनि उहे 50 सालनि खां पोइ। सो उहे उन में मुआहिदे में इहो शामिलु थियो। पाकिस्तान कमज़ोर पोज़ीशन में हुयो, उन जा क़ैदी हुया, उन्हनि छॾाइण जे एवज़ इंदिरा गांधी सम्झ बंगालियुनि जी इहा ॻाल्हि खे अॻिते वधायो, मञरायो इन्हनि खां त बिहारी जेके उन्हनि खे पाकिस्तान घुराईंदो। त जीअं ई उहो मुआहिदो उतां डिक्लेयर थियो, अञा ज़ुल्फ़िकार भुट्टो उते ई हुयो त GS फेडरेशन हिते उन जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा जुलूस जलसा शुरू कया ऐं मशहूरु नारो जेको पोइ थियो बिहारी न खपनि। उन खां उन में बि मूं रोल अदा कयो, यूनिवर्सिटीअ में रैलियूं मुज़ाहिरा जेके थिया। पोइ वरी हिकिड़ो वॾो पोस्टर मूंखे ॾींहं ताईं यादि आहे, GS फेडरेशन क़यादत छपिरायो बिहारी न खपनि, पोइ हुन में ॿियूं बि शयूं लिखियलु हुयूं। उहो उन्हनि वरी छाकाणि त झगड़ा जो थी विया, उन जे ते यूनिवर्सिटियूं बंदि कयूं सरकार, त पोइ वरी टीमूं ठाहे शागिर्दनि जूं ज़िलनि में मोकिली वञे। त मुंहिंजो लाड़काणे ज़िले सां हुयो वास्तो, जेतोणीकि राधण बि मुंहिंजे अचण वञण जो आहे, त पोइ वरी ओॾां असांखे उहे ॾेई मोकिलिया विया। ऐं मूं जेको पंहिंजे लाइफ में पाण पहिरियों बैनर लॻायो खौर सां खणण वञी, उहो राधण में बिहारी न खपनि राधण में मूं लॻायो, जेको मूं सम्झो त मां को कमु कयां थो या करे सघां। छा कयो तव्हांजी इन मूवमेंट ते? हाणे यादगिरी मतिलबु इहो ई आहे त उन्हनि जी जेको असां अंग अखर मूं वटि कोन्हनि के, त उन्हनि जी रफ़्तार कुझु घटि थी ऐं जेको पहिरियों हुयो त 2.5 लख ई ईंदा, उहे न आया। ऐं पोइ उहा त काफ़ी अरसे तोणी हलंदी रही ऐं रखी थींदी रही आहे इवन तेसि तोणी जॾहिं वरी ही बेनज़ीर जी हुकूमत आई त वरी इहो मसइलो उथियो। इहा पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे त ज़ियाल के दौर में इहो इशू कोन आयो वरी, त उन ते बि असां पोइ वरी जीअं मास ते कयोसीं। वरी नवाज़ शरीफ़ आयो त वरी इशू थियो हुयो। नवाज़ शरीफ़ चयो त हाणे सिंध में इख़्तिलाफ़ आहे, मां थो आणायां हिननि खे ऐं चीचा वतनी में थो कयां। असां वरी उन ते सिंध पंजाब बॉर्डर ते मुज़ाहिरो कयोसीं त इहे हितां वरी ज़मीन जे रस्ते ईंदा सिंध में, त मतिलबु इहो हलंदो थो रहे पियो। ऐं उहा असांजी जिदोजहद उनखे मुकमल रोके त न सघी आहे, पर मां इहो वसूख़ सां चवां थो त उन जे नतीजे में इहो थियो आहे त उन्हनि जो तइदादु तमामु घटि तइदाद में हितड़े आयो आहे, जेके बाक़ी अॼु ॾींहं तोणी चवंदा त असांखे तव्हां घुरायो। हाणे तव्हां इंजीनियर थियो, ठीकु आहे, इहो थी वियो 75, सही आहे। हा, हाणे तव्हांजे ज़हन में अञा का बि मदर पार्टी कान्हे हेसि ताईं? न ज़हन में त आहे, पर ग्राउंड ते कोन्हे न माना ग्राउंड ते कोन्हे, पर हूअं न हूअं तव्हां छा ग्राउंड ते त हुजे न ख़्वाब न लहंदुसि, उहा काग़ज़ ते बि लथल ई ख़्वाब खां निकिरी हक़ीक़त जे रूप में आई। 18 जून 1972 ते जेके बि साईं जा बाक़ी बचियल साथी हुया, घणा त छॾे आया 70 जे में, उन्हनि जो इजलास कोठाई हैदर मंज़िल ते, ऐं उन में मेजॉरिटी शागिर्दनि जी हुई, ॿिया झूना छॾे विया, थोरा ई माण्हू हुया। मां घणनि खे त सुञाणंदुमि, जेको मूंखे नाला कुझु उन्हनि सीनियर मूं यादि था अचनि। रईस ग़ुलाम सफ़ा बुरगड़ी हुयो, अमीर अली शाह लियारी वारो हुयो, रईस अलण ख़ान थेबो हुयो, ईअं चंद वॾा हुया। ॿिया शागिर्द हुया, इक़बाल तरीन, शाह मोहन शाह, मदद अली सिंधी, अमाला शेख, मां बि हुयुसि। त GS माज़ उन ॾींहुं ठही ईअं वई
अची वञे रिकॉर्ड ते त जेका इलेक्शन विड़ी वई हुई सिंध मुतहिदा महाज़ जे प्लेटफॉर्म तां, त पोइ आयो त हाणे आया सिंध मुतहिदा महाज़ खे ई रीऑर्गनाइज़ कजे या ॿियो को नालो ॾिजे। त एंटी वन यूनिट मूवमेंट में ख़ासि तौर उन जे पोयनि सालनि में GSN जो नारो तमामु घणो मक़बूल थी चुको हो, जीअं चइबो आहे हर ज़ुबान ते उहो हुयो। त पोइ उते तजवीज़ आई त सिंध मुतहिदा महाज़ जे बजाए GSN मुतहिदा महाज़ कजे। पोइ वरी ॻाल्हि आई त हाणे सिंध मुतहिदा महाज़ डिघो थी थो वञे, तंहिंजे करे पोइ नालो थियो GSN महाज़। त माना 18 जून ते ठही वियो हुयो, मौजूदु हुयो 75 में, पर उहो मुतहरिक कोन हुयो। हाणे तव्हां हिकिड़ो त GSN जो नालो ॿुधायो, वन यूनिट नज़र बख़्श जो तो GSN उतां मशहूरु थियो। अवां उहो लफ़्ज़ क़ाइम कयो त सिंध बदिरां GSN, छो त तव्हां वन यूनिट जे ख़िलाफ़ु जिदोजहद कंदा आया हो, त तव्हां सम्झो त इनखे इन सां गॾु ॻंढिजे। सही। हिकिड़ी मुतहिदा लफ़्ज़ छो हो हुन में? मुतहिदा GSN में न हुयो, न सिंध मुतहिदा महाज़ हुयो। मुतहिदा छो हुयो? उहो त हाणे मूंखां अॻु में हुयो न, पर का तारीख़ी तौर ख़बर हुजे। न हिकिड़ो नालो सिंध यूनाइटेड फ्रंट। मां त चवां ॾिसो त मुतहिदा मतिलबु असां कंहिंजे माना सिंधी ठीकु आहे। हाणे तव्हां GSN महाज़ थी वियो 73 में 18 जून ते, ठीकु आहे। हाणे तव्हांजी मदर पार्टी उहा आहे। हाणे उहा मदर पार्टी तव्हांखे कॾहिं कॾहिं सॾे थी, उहा कोन थी सॾे, नथी सॾे, उहो कोन थी सॾे। पोइ तव्हांखे लाइन केरु थो ॾे? GSN स्टूडेंट फेडरेशन। ऐं उन जी जेको क़यादत हुई, वरी जीअं मां चवां थो त मां उन फस्ट क़यादत में न, उहा साईंअ खां गाइडेंस वठंदी, बाक़ी पंहिंजा जेके फ़ैसिला आहे उहा क़यादत कंदी हुई GSN। हाणे साईंअ खां जेका गाइडलाइन थी मिले, उन जो तरीक़ो फ़र्द खां जिसाफ़ तरफ़ आहे या उते बि का कमेटी को महाज़ वेठो आहे, के माण्हू वेठा आहिनि? न, उते त ॿिया के माण्हू कोन वेठा आहिनि। माना साईंअ जे हिसाब सां मदद अली सिंधी खे नियापो मिलियो या शाह मोहम्मद शाह खे नियापो मिलियो या अब्दुल ख़ालिक ईअं थियो? न, मां इहो नथो चई सघां त हू कहिड़ी तरह में साईंअ खां वठंदा हुआ। तरीक़ो छा आहे उहो पुछणु थो चाहियां, छो त माण्हुनि खे ख़बर बि पवणु खपे त असांजूं पार्टियूं हलियूं कीअं आहिनि। ॾिसो न, GSN स्टूडेंट फेडरेशन जो जीअं मूं चयो त उहे पंहिंजा अमल पाण कंदा, सिर्फ़ु गाइडलाइंस किन मामलनि, जीअं मतिलबु आइन जो मामिलो आयो, सियासी मामिलो आहे, त साईं चयो बाबा इहो आइन त असांजे ख़िलाफ़ु आहे, क़ौमियत जे क़ौम सिंधी क़ौम जे में उन मुखालफ़त आहे। हाणे उन में छा करिणो आहे, हितां जेको इहो वाक़ियो थियो, इहो सभु GSN फेडरेशन जी क़यादत जा फ़ैसिला हुया। न, हीअ त मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधणु खपो। हिन नतीजे ते मूंखे पाण ॿुधायो बि मोहम्मद इस्माइल वसाण त हुन गार ॾिनी, मां तेश में अची वियुसि, न त मुंहिंजो ख़्यालु न हो। सची ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त चई त मुमताज़ अली भुटे मरहूम कुझु बि न चयो, असां हुनखे कुझु बि न चयो। बेगम भुट्टो चई सलीक़े सां आई, पढ़ी, ऐं असां कंहिं बि उनखे कुझु बि न चयो। हुनजी तक़रीर बिल्कुलु जंहिं महिल ख़तमु थी ऐं पोइ ऐलान थियो त पीररा ते, उन महिल असां नारो पहिरियों इहो थी वियो, नओं आइन न खपे। ठीकु आहे, इहो त एब्रप्ट हिकिड़ो रिएक्शन आहे जेको कुदरती सम्झ में अचे थो। इन में गाइडलाइन जी घुर्ज बि कान्हे। ठीकु आहे, पोइ हाणे इस्माइल वसाण खे उहा चमाट हणणु खपे हा या न हणणु खपे हा, इहो थियो पोइ जो किसो। पर हू तेश में अची वियो, हुनखे सिधी गार ॾिने, हुन बि छिके रखी। हर को पंहिंजा वसीला इस्तेमालु थो करे। हाणे तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेको बदिउल हसन ज़ैदी वज़ीर हो ज़ुल्फ़कार अली मुमताज़ अली भुट्टे साहब जी गवर्नमेंट में, उन जे अगवा जो मथां फ़ैसिलो थियो आहे या हेठां? न, उन त उहो त हिकिड़ो हादसाती हुयो, जेतिरो क़दु मां त ॼाणा। छो त इहो ॿोली जे हंगामा जॾहिं थिया उन जे में, त पोइ इहो थींदो हुयो त शागिर्द वञी हाईवे ते एहतजाज कंदा ऐं पोइ गाॾियुनि खे परेशान करिणी आहे। छो त हिकिड़े ॿिनि में मां वियो हुयुसि उन जे में, त हीअ बि ईअं ई हमरा विया हुते, इतफ़ाक़ सां आयो त भई बदिल ज़ैदी बणा बदिल हसन ज़ैदी गाॾी जीअं ई ढरी थी बीठी
त हुननि ॾिठो त बदील हसन ज़ैदी आहे, वज़ीर आहे, महाजर बा पीपल्स पार्टीअ जो बा, त हुनखे खणी आया। मां माॻ में बि इहो ॿुधाए चुको आहियां त उहे खणी आया, असांखे ख़बर न हुई, अची विया ख़बर पई त बाबा हीअं थियो आहे, पोइ असां बि उते वियासीं, असां ॾिठोसीं त हा खणी आया आहिनि, उहो वेठो हुन जे हिते। पोइ वरी जेके लीडर हुआ वरी उहे हुनखे वठी विया। पोइ बाक़ी जूं ॿुधियूं आहिनि ॻाल्हियूं त पोइ छा छा थियो, मां हुन में कोन हुउसि, जीअं वरी वरी अचे थो, मां क़यादत में न हुउसि फ़ैसिलनि करण वारे जंहिंमें, पर इहो जेको आहे सो ऑन द स्पर जो वाक़ियो हुयो। इन जी त स्टूडेंट फेडरेशन जी सतह ताईं बि कंहिं क़िस्म जी इहे का प्लानिंग व्लानिंग कोन हुई। हाणे 75 में तव्हां नौकिरी था वठो, जी हा, ठीकु आहे। हा, हिकिड़ो ज़मानो जेको तव्हां 1960 जे ॾहाके जो इनकलाबनि जो ज़मानो था चओ, मिडिल क्लास जी तहरीक था चओ, उन में हिकिड़ी ॻाल्हि सफ़ा सवली हुई त घणो करे पार्टियूं या आला क़यादत चवंदी हुई त बाबा तव्हां माण्हुनि जे लाइ कमु कयो, नौकिरियूं न कयो। अव्हांखे कंहिं पार्टी ईअं चयो? असां वटि GS यूनिवर्सिटी फेडरेशन में इहा ॻाल्हि हलंदड़ ज़रूरु हुई त बाबा इनकलाब लाइ कमु करिणो आहे, नौकिरियूं न कजनि, पर को बाक़ाइदा फ़ैसिलो करे असांखे, मूंखे घटि में घटि कोन चयो वियो त नौकिरी नाहे करणी, पर इहा ॻाल्हि हलंदड़ हूंदी हुई, छाकाणि त इनकलाबनि जो दौरु हुयो। कंट्राडिक्शन आहे हा, सॼी ॻाल्हि जो। हा, उहो ही जेको आम आहे, का वॾी ॻाल्हि कान्हे, पर चऊं था त उहो बि साफ़ थी वञे। कंट्राडिक्शन ई आहे त जे सिंध स्टूडेंट फेडरेशन जो ओपन असां गॾिजी पॉलिटिक्स कई आहे, ॿुधो आहे उन्हनि खे, उहे ओपन पाकिस्तान जे हिन ढांचे में या कंहिं बि वफ़ाक़ी पार्टी जे ढांचे में का बि सरकारी नौकिरी वठण जे ख़िलाफ़ु आहिनि, पर उहो नौकिरी वठंदा आहिनि। अव्हां जी ॻाल्हि त ॿी आहे। मां त चवां त असां अक्सर ॾिठा GS जा माण्हू, उन्हनि पोइ नौकिरियूं वरितियूं त पार्टी बसि उन्हनि खे चयो त हाणे तव्हां नौकिरियूं कयो। हाणे मां चवां थो इन महिल जॾहिं मूं कई आहे त GS यूनिवर्सिटी फेडरेशन जी सम्झो पार्टी बि हुई, उहा ई उन न को असांखे चयो त नौकिरियूं कयो, न को उन चयो त नौकिरी तव्हां न कयो, हा, न को चयूं इहो, पर इहे ॻाल्हियूं हलंदियूं हुयूं, ॻाल्हि ॿोल थींदी त भई इनकलाब लाइ नौकिरी न कजे। हाणे पहिरीं तव्हांजे हुन ॻाल्हि जो मां जवाबु ॾियां न, जेको नौकिरी जेका आहे बतौर शहरी जे जेको सरकारी नौकिरी आहे, पंहिंजे मेरिट ते मां हुनखे को बि ख़राबु नथो सम्झां, मां भली जेके मां ख़्यालु रखंदो हुजां उन जे बावजूदि करे सघां थो। बाक़ी जिन खे जंहिं ॻाल्हि जे माण्हू ख़िलाफ़ु हुजे उन्हनि खां रिआयत वठी ऐं वञी माण्हू उहे ख़ासि के नौकिरियूं वठे, जीअं ख़ासि मिलंदियूं नौकिरियूं। मतिलबु मां लहणाई न हिकिड़ी नौकिरी, मां जेको 16-17 ग्रेड नौकिरीअ लाइ वतां हलंदो ऐं तव्हांखे ख़बर पए त 20 ग्रेड जो डायरेक्टर सेक्रेटरी थी वियो, त सियासी रिश्वत आहे न, उहा ग़लति आहे। बाक़ी जेको आहे सो नौकिरी करणो शहरीअ जो हक़ु आहे। जेकॾहिं हाणे तव्हां नौकिरी खपो, शागिर्द खपो, हाणे नौकिरी थी, हा, ठीकु आहे। हिते तव्हांजी शादी थियल आहे? हा साईं, शादी त मुंहिंजी घणो अॻे थियल हुई। अच्छा, शादी त मां मैट्रिक में पढ़ां थो, 15 सालनि में कई? 15 साल। अच्छा, माना हिन सिंध ऐं क़ौमी असेंबली जे बिल जे ख़िलाफ़ शादी थी वई आहे। अच्छा, हाणे तव्हांजी शादी बि थियल आहे, हाणे तव्हां नौकिरी बि कयो था ऐं कराची में, कराची इलेक्ट्रिक सप्लाई, कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेका KDA जेका हाणे सिंध डेवलपमेंट आहे, न हाणे KDA कराची डिवीज़न जी अलॻि। हा, हूअं त सॼी सिंध जी, उहा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सॼी सिंध लाइ हिकिड़ी आहे। डेवलपमेंट अथॉरिटियूं हाणे बि LDA लियारी लाड़का सेवण लाड़काणो हैदराबाद, इहे KDA जे पार्ट ऑफ KDA। हाणे तव्हां कराची लॾे आयो? अच्छा, नौकिरी शुरू कयो। हाणे पोइ तव्हां पॉलिटिक्स जो छा कयो? पॉलिटिक्स जो इहो कयो त नौकिरी वठण खां अॻु में नौकिरी मूं कई आहे दिसंबर जे महीने में, 18 दिसंबर ते मूं जॉइन कई।
ऐं बी मूं पास कई अप्रैल जे महीने में। त हाणे बी पास करणु तोणी स्टूडेंट फेडरेशन में हिकु नेशनल सियासत में त मुतहरिक थी चुका हुआसीं न। त पोइ इहो अञा 70 वारो ॾहाको 60-70 जो ॾहाको इनकलाबनि जो दौरु हुयो ऐं उते सिंधु यूनिवर्सिटीअ में ऐं इंजीनियरिंग कॉलेज में फ़लस्तीनी शागिर्द बि पढ़ंदा हुआ। त उन्हनि सां बि असांजी हूंदी हुई वेझड़ाई, ख़ासि करे PFLP सां वास्तो रखंदड़ शागिर्द डॉक्टर जॉर्ज हबाशी जेके फ़लस्तीन लिबरेशन पॉपुलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ फ़लस्तीन उहे हूंदा, उन्हनि जा बि असर हुया, जनरली बि हुयो। त पोइ असां कुझु दोस्तनि गॾिजी ऐं ख़ुफ़िया जमात आई सिंध क़ौमी इनक़लाबी महाज़, त उन में मां मुतहरिक हुउसि नौकिरी वठण खां अॻु में। कंहिं ठाही? उहो साईं अब्दुल वाहिद आरिसर हो, मां हुयुसि, ताज जोयो हो, अताला उनड़ हुयो ऐं 3-4 दोस्त वधीक हिसो मशीन टूल फैक्ट्रीअ में दोस्त कमु कंदा हुआ। हिकिड़ो मंज़ूर काज़ी पोइ हितां छॾे उहो असली ॾोकिरीअ जो हो, उते वञी वकालत कयईं, पोइ पीपल्स पार्टी जो लीडर थियो ऐं पोइ जेको आहे सो उहो ख़ासि स्पेशल कोर्ट जो जज थियो, शायदि अञा ताईं हुजे। ॿियो क़ुर्बान जतोई हो ऐं अफ़ज़ल जामी हो। इहे कुझु दोस्त इहे माना 7-8 दोस्त उन्हनि इहा ठाही। ॻुझी पार्टी छो ठाही? उन वक़्तु दौरियो न आम सियासत जेका माना क़ौमुनि जे आज़ादी या उन्हनि जे बुनियादी हक़नि जी सियासत उन महिल कान थींदी हुई न खुलियल। न उन ॻुझी पार्टी ठाहिण जो मक़सदु छा? ॻुझी पार्टी हूंदा सिंध जे आज़ादीअ लाइ कमु करणु। न, सिंध जी आज़ादी जे लाइ हिकिड़ा 8 ॼणा गॾिजी वेठा, त उन्हनि पोइ नेटवर्किंग छा कई? पोइ उन्हनि कयो पंहिंजा, पर उहो जीअं हूंदो तॾहिं हिकिड़ो असरु जेको तंज़ीमुनि में असरु हुयो न, उहो रूस, चीन, क्यूबा, इहा जेके इनकलाब आहे रोमा जन में उन्हनि जे तर्ज़ ते उहे ठहंदियूं हुयूं। त उन वक़्तु इहो हूंदो त उहे नज़रियाती तौरु कमु कंदियूं हुयूं। पहिरीं हमदर्द पंहिंजा चूंडी बाहा, पोइ उन्हनि ते कमु कबो, अदा ख़ालिक ढूणे जो फलाणनि 2 मेंबरनि ते कमु करे थो। तव्हांजो जज़्बाती रोमांस पोइ इहो ईअं त चई सघो था तव्हां। घणो वक़्तु हलियो? उहो सम्झो ईअं खणी त 75 में ठहियो ऐं 2-2.5 साल खनि उहो सरगर्म हुयो। पोइ जॾहिं घणो रोल खंहिंजो आहे? उहो गॾियल हूंदो, इहो बि उनजी ख़ासि उन्हनि अहिड़े क़िस्म जे तंज़ीमुनि जी ख़ुशूसियत हूंदी हुई बाबा गॾियल क़यादत। असां ॼाणंदा आहियूं कम्यूनिस्ट। पोइ उनजो फ़ाइदो कहिड़ो थियो? फ़ाइदो इहो थियो त असां कुझु नज़रियाती दोस्त कारकुन पका ठाहिया ऐं बहरहाल इरादो इहो हुयो त इहा वॾी तंज़ीम कंदासीं। पोइ शायदि असांजी बि कुझु कोताहियूं हूंदियूं, हालतूं तब्दील थियूं। पोइ जॾहिं GS महाज़ ऑर्गेनाइज़ थियो नएं सिरे त असां बि उन में सरगर्म थी वियासीं ऐं पोइ उहो सिंध क़ौमी इनक़लाबी महाज़ पोइ हिते रहिजी वियो। मतिलबु नौकिरी जे करे तव्हां पॉलिटिकल एक्टिविटीज़ उन नमूने जी त न करे सघंदा हूंदव न? साईं मां मरकज़ी क़यादत ते त न आयुसि, पर एक्टिविटीज़ असां सभु कंदा हुआसीं ऐं नौकिरी जी दाव ते लॻल हूंदी। मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल तौरु मार्शला में जॾहिं टोड़ी फाटक जो वाक़ियो थियो 84 वॾो वाक़ियो हो, त GS महाज़ फ़ैसिलो कयो त इन जे ख़िलाफ़ु एहतजाज थियनि, हर ज़िले में थियणु खपे। कराचीअ में असां दोस्तनि गॾिजी फ़ैसिलो कयो त असां एहतजाज कंदासीं असेंबलीअ जे आॾो, छो त एॾो वाक़ियो थियो हुयो, एॾो जज़्बाती माहौल हो त सभ खां इम्पॉर्टेंट जाइ लॻी उते कयूं। ऐं उन में GS महाज़ में कमु करण वारनि ते वॾी अक्सरियत मुलाज़िमनि जी। मां KDA में हुयुसि, कुझु दोस्त KESC में हुआ, के ॿियनि इदारनि में हुया। उन जे बावजूदि असां बैनर खणी असेंबली गेट जे साम्हूं बीठासीं। उन ॾींहुं असेंबली जो सेशन शुरू थियण वारो हो ऐं उनजो इफ़्तिताह करणु गवर्नर जनरल जहांदास ख़ान अचण वारो हो। उहो आयो, उन जे गाॾीअ जे साम्हूं असां बैनर बि खणी बीठासीं,
नारा बि हयासीं। त रुॻो इहो हिकिड़ो मूं मिसाल ॾिनो। इन तरह सां जेको बि थींदी सियासत जी सरगर्मी उहे असां कंदा हुआसीं ऐं नौकिरी दाव ते लॻल हूंदी। आख़िरी ॻाल्हि तो अॼो की विवेक जी पुछांव। हा, हाणे वक़्तु गुज़रण खां पोइ ट्रोड़ी फाटक ते तबसरो कयो। साईं ट्रोड़ी फाटक जो तबसरो त तव्हां पुछो था, महिरबानी। पर मां चवंदुसि मां पहिरियों माण्हू आहियां, मां इन ते मज़मून लिखी चुको आहियां। जेको जागो अख़बार में छपियो हो, मुंहिंजी बदकिस्मती आहे त मूंखे अञा ताईं उहो मिले नथो, मां ॻोल्हियां थो पियो। उन में मूं लिखियो, जेको मुंहिंजो अॼु बि मौक़ुफ़ु आहे, मूं लिखियो त बाबा ट्रोड़ीअ ते जेके नौजवान शहीद थिया, बिल्कुलु उहे त बेॾोही थिया, तंहिं करे शहीद ई हुया। ऐं जेको रियासत जो किरदारु आहे उहो बिल्कुलु क़ाबिले मज़मत आहे। उन जे लाइ जेका बि मज़मत कजे उहा बि सही आहे। जेके शहीद थिया उन्हनि जे लाइ बि जेतिरो कुझु घटि आहे। पर मूं सुवालु रखियो त जेके ट्रोड़ीअ जा हीरा था चया वञनि, उन्हनि हीरोइज़म जो उते कहिड़ो कमु कयो? इहो त केरु ॿुधाए न। उन्हनि छा कयो जो उहे हीरा आहिनि? कोई बि उनजो जवाबु नथो ॾिए। उन्हनि त कुझु न कयो। उन्हनि त कुझु न कयो। बल्कि उन्हनि मां कुझु माण्हू जेके हुया उहे केसनि में घुरिबल आहे, आम केसनि में। सचा या कूड़ा इहो मां नथो चवां, उहे थींदा आहिनि। उहे बि उन में हुया ऐं उन्हनि उन जो घेरो कयो ऐं पोइ फायरिंग उन्हनि कई। त सुधरियल दुनिया हुजे त कातिल बि हुजनि, जेकॾहिं तव्हांजी उन्हनि ताईं पहुच आहे त तव्हां गोलियूं न हलायो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो। वेरी ट्रू। हा, त रियासती अमल जेको आहे उहो बिल्कुलु ग़लति आहे, कंडेमेबल आहे। जेके शहीद थिया आहिनि उहे बिल्कुलु अज़मत जे लाइक़ु आहिनि उन जे ते। बाक़ी जेके हीरा बणाया, मूंखे अॼु ॾींहं ताईं कंहिं न ॿुधायो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जो को बि हीरोइज़म वारो को किरदारु न आहे जो चइजे त क़ौमी हीरा। हीरा केरनि? जेके बि चया विया उन महिल उहो रिकॉर्ड पियो अथव, तव्हां ॾिसो। तव्हां पंहिंजे लाइ पंहिंजे पारां त ॿुधायो न, हीअ त ॻाल्हि ॾिसो रिकॉर्ड ते थी अचे। हा हा, उहो बि त रिकॉर्ड पियो आहे न। न मतिलबु अच्छा भला हलो ठीकु आहे। जेको बि आहे मुंहिंजे ख़्याल में उन्हनि को बि हीरोइज़म मां हीरनि खे पोइ ॻोल्हींदुसि। हा ठीकु आहे। हा, मूंखे इन ट्रोड़ी फाटक जे हवाले सां हिकिड़ो ॿियो सुवालु। हा, उन दौर में जे सिंध महाज़ आहे या जे सिंध स्टूडेंट फेडरेशन आहे, अंदरो का हरकत थी आहे? यार इहे ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि। मूं वटि हुनजो का बि अहिड़ी मुस्तनद ख़बर न आहे, न ई मुंहिंजे साम्हूं या भला तव्हां हेतिरा साल थी विया, तव्हां इनखे परूड़ियो छो कोन्हे? हेॾो वॾो वाक़ियो आहे, 6 हिकिड़ा सिंधी नौजवान क़तल थिया आहिनि राह वेंदे। हा ठीकु आहे। हा, छो पे विया उहो पोइ था ॻाल्हायूं, हा उहो अलॻि ॻाल्हि। हा, ठीकु आहे। काॾे बि विया पे, हा, पर उनखे तव्हां बीहारे गोलियूं कीअं था आणो? ठीकु, हा, इहा ॻाल्हि त ठीकु आहे। हा, मां त चवां त इहो सभु कुझु अंदर बि को मसइलो हो। साईं ॾिसो, मां ईमानदारी ॻाल्हि थो ॿुधायां। मां इन्हनि शयुनि में अंदर जो पोयां छा आहिनि उन्हनि ते जनरली बि रुॻो इन वाक़िए ते न, उन में मां घटि वेंदो आहियां। न बहसियत लीडर जॾहिं तव्हांखे वञिणो पवंदो। मां जॾहिं जेको माण्हू उनजो जेको किरदारु साम्हूं आहे, जंहिंजा मूं वटि सबूत आहिनि, आॾो आहे, उहो ई मुंहिंजे लाइ फ़ैसिले करण लाइ काफ़ी आहे। त मूंखे हुनजे वञण जी ज़रूरत ई कोन्हे का। मूं चयो न, रियासत जेको कयो आहे उनखे मां बिल्कुलु ग़लति सां बावजूदि इन जे त उन में जेकॾहिं माण्हू हुया जेके घुरिबल हुया, उन्हनि ते केस आहे, तॾहिं बि गोलियूं हलाइण वारो ग़लति आहे। ऐं इहो बि मां क्लियर आहियां। मूं ई पहिरीं चयो आहे त भई इहे माण्हू जिन खे तव्हां हीरो था बणायो, उन्हनि को बि हीरोइज़म जो कमु कोन कयो आहे। उन्हनि जे ते बि मां क्लियर आहियां। त पोइ मूंखे इन जी एतिरी ज़रूरत महसूसु कोन थी थिए। तारीख़दान जेके आहिनि उहे ज़रूरु कनि, भली तहक़ीक़ कनि उन जे ते, पर बहसियत सियासी कारकुन जे जॾहिं उनजो जेको किरदारु कंहिं बि माण्हूअ जो, रुॻो इन्हनि जो न, कंहिं बि माण्हूअ जो, मुंहिंजी ख़ासि तौर ते इहा कोशिशि आहे त पंहिंजी कलम, पंहिंजी ज़बान उन्हनि ॻाल्हियुनि ताईं रखिजे जेके साबित थियल हुजनि, जेके दुनिया जे आॾो थियल हुजनि। मां कोशिशि कंदो आहियां उन्हनि ते ई ॻाल्हायां, जीअं उन्हनि जे सही ग़लति हुजण जी कंट्रोवर्सी, छो त उन्हनि जो को बि जवाबु मिलणु मुश्किल थींदो आहे। मां चवंदुसि हीअं थियो हूंदो, ॿिया चवंदा त हीअं थियो हूंदो। त
त जनरली बि मुंहिंजो इहो तरीक़ो तव्हां ॾिसंदो, मां जेके शयूं लिखंदो बि आहियां सिर्फ़ु उहे लिखंदो आहियां जेके या त अख़बार में अची चुकियूं हुजनि या मूंखां वधीक 2-4 माण्हू उन जा गवाह हुजनि। तंहिंजे करे मां इन्हनि में अब्दुल ख़ालिक़ लिखण जी ॻाल्हि आई आहे त तव्हां मुसलसिल लिखियो बि आहे, किताब बि, आर्टिकल बि, सिंधी में बि, उर्दू में बि, अंग्रेज़ी में बि। अंग्रेज़ी माना तव्हां थोरनि माण्हुनि मंझि आहियो जेके अंग्रेज़ी में बि लिखंदा रहनि था। इन ते पाण हिकिड़े वक़फ़े खां पोइ ॻाल्हायूं। नाज़रीन, जनाब अब्दुल ख़ालिक़ जुणे जे हिसाब सां असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। हाणे उहो लेखक बणिजी वियो, पोइ लेखक जी पाण शुरूआत था कयूं त आख़िरी लेखक बणिजनि कीअं था ऐं अब्दुल ख़ालिक़ साहिबु जेको आहे उहो लेखक कीअं बणियो। असां सां गॾु रहिजो, वॾी महिरबानी।